अब्बा कादे अम्मा कुछ हिसाब किताब रह रहा वो पूरो करण था वञो। अब्बा मीहल कुछ होश का कम वठ जे न गाल जो करनी मने तो हे न हत्यारन का सवाब थी सगन थियो। अम्मा हत्यार जी जुबान ही पांची होती है जिजल या तू न समझंदी दुआ कजाए मां त गालियूं कामयाब थियन न त गोठ में रुगो दारू जी धप हुंदई धप। अचो ओ मुझा रब तू मुझे बचड़न जो वाहिया तू हक वारन जो हक कजाए रब तू मोहत दी जानी मोहत सा मोटाए सिर्फ वक्त जो खैर कजानी ये वो खाली झोल झली थमा मुझा बचड़ा साफ तू मोटाए दे मुझी झोली खाली न कजाए रब छेड़े झगड़े का पना दे सिरन जो खैर रब तो जे आसरे विया थी तू बाझक जाए तू अकुल दी जानी तू बाझक जाए हिकु त नर ॿार चवण बि नथा वठनि जवान पुट उन्हनि खे मारे बि न सघो समझाए त समझनि बि कोन था अल्लाह जी बाझक अदा हिम्मत कर यार दिल दला है। बोलो जी अदा तू दुआ कर सब ठीक थे बेटा। शरला कारे वञिणो अथई छा पुट? हाँ बाबा साईं एक बार सा थोरो ॻाल्हाइणो आहे। सुठ अच त हलूं। हाँ सुठ चङो बाबा। अञा कुनी खे कथा पचाइनि मूंखे त खौफ़ थो थिए त मूं जी मां ॻाल्हि गरी न थी वञे। कुछ कोन थींदो बाक़ी आहे अॼो की राति ख़ैर सां उहा बि गुज़री वेंदी। अलाए असांजे मूमल जे नसीब में छा आहे जॾहिं खां वनवा में वेठी आहे जेॾां केॾां तूं ई तूं थो अचे। ख़ैर कर हिन दूहे मां मच न खड़ो थिए ऐं पोइ रुगो जिस्म जलण जी बूही पई ईंदी। एॾो कठोर इंसान बणिजी वेंदो मूं त इहो सोचियो बि न हो। पंहिंजे रिश्तनि लाइ रत जी रांदि थो खेॾे। हिते सभु होॾे अना जा पुतला हे मुंहिंजा पालणहार तूं ई मालिक आहीं तूं ई मुंहिंजी बचड़ीअ खे ख़ुशियूं रसाए सघीं थो। आमीन।
पवन साईं जे चेहरे ते कावड़ लॻे थो त ख़ैर नाहे। ख़ैर वरी कहिड़ो, इक़बाल जे दर ते तेगी बि पतन। जेकॾहिं हिन महल में इक़बाल मींहुं न विया त पोइ कॾहिं बि असांजे हथनि में न ईंदा कमदार। बाबन साईं, मींहुं इहा महल वञण न ॾींदो, उन जे इज़त जो सवाल आहे। ॿियो त शेरल खे पाण सां पिट कयो बीठो आहे। किथे शेरल पोइ ते पेर त न कंदो? ईअं वरी कीअं थींदो बाबन साईं? मींहुं जेका रांदि खेॾी आहे उन मां निकिरणु ॾाढो मुश्किल आहे। कमदार न निकिरे त सुठो आहे। या कमदार, तुंहिंजी अख मथां हुजनि, पल पल जी ख़बर मूंखे पहुचणु खपे, सम्झी? अवां विहाणो ॾेई सुम्ही रहो। कीअं विहाणो ॾेई सुम्ही रहां कमदार? जेसीं ताईं इक़बाल मींहं जी तबाही न थींदी मूंखे आराम न ईंदो। मां हिन ॿिन्ही जी तबाही ॾिसण थो चाहियां। कमदार, हिकु दफ़ो मूं वटि अची ठुकनि, पोइ ॾिस मां ॿिन्ही खे कीअं थो न चाहियां, कीअं थो न चाहियां। रमो जी दादा, ये सुबह वर्ष किथे न ये जाते देगी नहीं पहुंचा ना होते वा ओडे छा था कनि? इहो रांधनि जो कमु आहे, हेॾे सलू करी न। वा न्यापो क्यों तुम्हारे वा ए जो इजो पोता बस क्यों तुम्हारे न्यापो मा अदा शेरल वेहो। वेहण कोन आया हूं, सोट ॻाल्हायसि। इक़बाल मूं तोखे ॿुधायो न त असांजा 2 शर्त आहिनि, जिन मां तो हिकु पूरो कयो ऐं ॿियो ॿुधाइण लाइ असां तो वटि आया आहियूं। शेरल, ही वक़्तु शर्तनि ॿुधाइण जो कोन्हे। तव्हां मुंहिंजी मजबूरीअ मां नाजायज़ फ़ाइदो वठी रहिया आहियो। इक़बाल, ही वक़्तु आहे ॿुधाइण जो। जेकॾहिं वक़्तु निकिरी वियो त तूं असांजी का बि ॻाल्हि न मञींदे। ठीकु आहे, जेकॾहिं तुंहिंजी इहा ई मर्ज़ी आहे त ॿुधाए छा थो चवणु चाहीं? त पोइ ॿुध, मूंखे पंहिंजी भेण जो पदो घुर्जे। शेरल, रिश्ते घुरण महल का बि बदे जी ॻाल्हि कोन थी हुई। पर मूं त अचण शर्त तव्हांखे पंहिंजे शर्तनि खां आगाह कयो। शेरल, जिथे रिश्तेदारी कबी आहे उते मां ॾियण खे ऐब न आहियां सम्झंदो। जेकॾहिं तूं शादी खां पोइ अची आं तॾहिं बि मां इनकार न करियां, छो जो जिथे माइटी कबी आहे उते ॾियण या वठण खे ऐब न आहे सम्झबो। छो जो जेकॾहिं माइटी कयूं था त उनखे निभाइणो त पवंदो न। शेरल, इक़बाल, सुठो आहे त हर ॻाल्हि हींअर ई निबेरजे। ठीकु आहे, ठीकु आहे, मूंखे को बि एतिराज़ कोन्हे को। हींअर शादी थियण ॾे, उनखां पोइ तूं जीअं बि चवंदे शेरल तीअं कंदासीं। मूंखे कीअं यकीन अचे त तूं पंहिंजी ज़बान ते क़ाइमु रहंदे? थी सघे थो शादी खां पोइ तूं फिरी वञी। अदा शेरल, भाउ एतबार खां सवाइ माइटी नाहे हली सघंदी। तूं छा बि सम्झी, तुंहिंजे भाउ जे निकाह सां गॾु बदे ते असां बि निकाह विझंदासीं। अरे यार, जेकॾहिं हिन वक़्तु निकाह पढ़ाईंदव त माण्हू छा चवंदा? लाज़मी न आहे निकाह पढ़ाइण जो। तूं सिर्फ़ क़ुरान ते हथ रखी कसम खण, असांखे एतबार अची वेंदो। मीहा, जेकॾहिं तव्हां मूंखे कसम न बि ॾियो हा त बि मां रिश्ते ॾियण खां इनकार न करियां। शेरल, जे शेरल ऐं मां यकीन वठणु चाहियूं था हुन में बुराई कहिड़ी आहे? ठीकु आहे, ठीकु आहे, जेकॾहिं नथा मुड़दो वञो शायदि वठी अचो। मां हुनजे साम्हूं क़ुरान ते हथ रखी चवंदुसि त मां पंहिंजे न्याणी जो रिश्तो शेरल जे पुट खे ॾियण लाइ तयारु आहियां। इक़बाल, रिश्तो असांखे शेरल जे पुट लाइ न आलम लाइ घुर्जे, जो त मूं महिल बदे तौर मिलियल ई आलम खे। छा थो बकी मियां? होश में त आई?
आलम मुझे धी जिलाए पी बराबर आहे रिश्तो असांखे आलम लाई घुर्जे जेकॾहिं तोखे इहा ॻाल्हि क़बूल न आहे त पोइ चढ़ियल देगियूं कुतनि खे खाराए छॾ मियां ज़बान संभाले ॻाल्हाए न त छा कंदे मारी दे मार मारी छॾ थो बस बस मियां बस वधीक मुझे सब्र जो नाजायज़ फ़ाइदो न वठ नथा रिश्तो असांखे आलम लाइ खपे जेकॾहिं तोखे क़बूल न आहे त पोइ इहे देगियूं कुतनि खे खाराए छॾ असांजे दर्द ॼञ वठी अचण जी का बि ज़रूरत न आहे अचु शेरल सोट अचो मियां त पोइ मुंहिंजी ॻाल्हि बि ॿुधियूं वञ मियां ॼञ ईंदी ज़रूर ईंदी तोलनि जे ददकनि सां तुंहिंजे दर तां ॼानी नाच कंदा वेंदा ॾिसां त कंहिंमें केतिरी ताक़त आहे जेको ॼञ खे रोके हथ ई दम ॼञ वठी अचिजे जेकॾहिं घोट जी शादी मौत सां न करायां त मुंहिंजो नालो बि मीहो न आहे मीहो बाहि सां न खेल मियां बाहि सां न खेल सड़ी खाक थी वेंदे खाक अच सोट हाणे छा थींदो कुझु कोन थींदो रमो कुझु कोन थींदो जमीदार हाणे त ॻोठ वारा असां ते खिलंदा को बि न खिलंदो जेसी ताईं इक़बाल जहिड़ो आहे तेसी ताईं को बि किदड़ इक़बाल जे साम्हूं बबकी नथो ॾेई सघे कंहिंखे बि ॻाल्हि न कजो पंहिंजे घर में बि न इन ई इंतज़ामात हलंदा रहनि सेरा लाड कोड जुमियूं मुंहिंजे भाउ जी शादी धाम धूम सां थींदी असां मींहं जे दर जे अॻियां ॼञ खे कोलनि जे पड़ा ॾिने तोलनि जे ददकनि सां गुज़ारींदासीं ईअं ई थींदो ज़मीनदार
पोइ हाणे छा था सोचो? सोचां थो त ॻोठ वारनि खे जे सुबुह जो ख़बर पवंदी त असांजी इज़त कहिड़ी रहंदी। अधो वॾो वियो आहे, कुझु न कुझु ज़रूरु करे ईंदो। अधो वॾो त बंदूक ऐं हमराह वठण वियो आहे न, उन सां त अञा बि खून रेज़ी वधीक थींदी। मींहं जेका रिथी आहे न, सा मोए माराए खां सवाइ कमु न थींदो। जेकर इहा ॻाल्हि आहे त पोइ छो न अदा महबूब ऐं मूमल खे राति जे अंधेरे में शहर रवानो करे छॾियूं। चवणु सवलो आहे, पर इहो कमु मुश्किल आहे। मूमल जेकॾहिं सचाई कई न त को बि मुश्किल कमु न आहे। सोट, जेका औरत 7 ॾींहं जुड़जी कंहिंजे नाले वनवाह में वेहे, उहा मरी त सघे थी, पर कंहिं ॿिए जी नथी थी सघे। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ तयारु थियो, राति जे अंधारे में मूमल खे वठी था अचूं। पोइ सुट तूं ऐं मूमल थियो शहर रवाना, हिते जेको थियो असां पाणे मोह ॾींदासीं। तूं छा थो सम्झी त मींहं वारा अखियूं पूरियूं वेठा हूंदा? मींहं वारनि खे पाण ते वॾो घमंड आहे ऐं उन्हनि जी लापरवाही मां असांखे फ़ाइदो वठिणो आहे। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ तरसो त मां घरों बंदूक खणी अचां, पर हिन ॻाल्हि जी ख़बर घर वारनि खे न पवे। एतिरो चरियो मां बि न आहियां। खैर ताहे ये डायणी केड़ा खयो पियो वनी? अदा कयो आहे मां। अरे बा तुंहिंजो अदा बि ज़ोर आहे। हाणे हीअं कर जो हिकु देग भत जी त मोकल, न त मायूं त मुंहिंजा जुंडा पटे वेंदियूं। हा मां मोकिलियां थो। तकड़ो थी तकड़ो थी।
बाबा के फरमा लगी अरे मुझे बड़ी तारीफ हो जाती अरे बचन से खुशन जरा छा लगती ये मां मुझे केरी कमर तो तू पड़ी जान थी अरे सुना है कलू रे कदी ये दुनिया